अदा ज़िंदगी जहिड़ी का नेमत कोन्हे जेकॾहिं मिली आहे त माण्हू सुकून सां गुज़ारे। हरूभरू जहिड़ा फ़साद, गैर ज़रूरी सियासत ऐं क़ौमी जिदोजहद जे नाले ते पंहिंजो सुकून बर्बाद छो करे। छॾ अदा, हक़ीक़त खे तस्लीम करणु त पंहिंजे रत में ई कोन्हे, पोइ बहस करण मां फ़ाइदो कहिड़ो। अदा मूं छा ग़लति सवाल कयो आहे? ज़िंदगी कहिड़ो रोज़ रोज़ मिलंदी आहे। हा अदा, उहे सभु माण्हू चरिया हुआ जेकी पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे पंहिंजे ईंदड़ नसल खे रस्तो ॾेई विया। बदकिस्मती सां असांजी अक्सरियत सॼी उमिरि ज़िंदगी जी असल माना खे सम्झी कोन थी सघे। इन में सभ खां वॾो किरदारु जहालत जो हूंदो आहे। जहालत मां मुराद सिर्फ़ लिखण पढ़ण जी हद ताईं नाहे, बल्कि इन जा हज़ारे क़िस्म हूंदा आहिनि। हर क़िस्म इंसान खे कमज़ोर करण में पंहिंजो किरदारु अदा कंदो आहे। जाहिलनि जी नज़र में जदोजहद सिर्फ़ पंहिंजे घर वारनि लाइ रोटी कपिड़ा मकान ताईं महदूद हूंदी आहे। सॼी ज़िंदगी इन्ही कशमकश में गुज़री वेंदी आहे। ॿार पैदा करे उन्हनि खे पालण ई ज़िंदगी जो मक़सदु हूंदो आहे। अहिड़ा जाहिल सॼी ज़िंदगी ताक़तवर, बाअख्तियार ऐं अमीरनि जूं ज़िलतूं, ख्वारियूं ऐं बेइज़तियूं बर्दाश्त कनि था। पंहिंजी गुरबत ऐं ताक़तवर जी इज़त करणु पंहिंजो दीनी फ़र्ज़ सम्झनि था। हर ज़िलत खे बर्दाश्त करणु इन्हनि लाइ नसीब हूंदो आहे। अहिड़ी बेशऊरी ज़िंदगी में अक्सर इंसान पंहिंजी कावड़ पंहिंजे घर वारनि मां ई कढणु मुनासिब सम्झंदो आहे, छो त ताक़त जे ख़िलाफ़ उथी बीहण गुनाह कबीरा सम्झंदो आहे। उहे सभु इन ॻाल्हि ते ईमान रखनि था त उन्हनि जे उथी बीहण सां निज़ाम में का बि तब्दीली कोन ईंदी। हीउ निज़ाम सालनि खां ईअं ई हले पियो ऐं आईंदा ईअं ई हलंदो रहंदो। मुंहिंजे ॾाॾा इहो सभु कुझु बर्दाश्त कयो हो, मुंहिंजे वालिद बि ईअं ई कयो हो, लिहाज़ा मूंखे बि इहो सभु कुझु बर्दाश्त करे ज़िंदगी खे अलविदा चवणो आहे। अहिड़ी जहालत जॾहिं अक्सरियत माणींदी आहे त पोइ बुज़दिलनि जी फ़ौज ठही वेंदी आहे जेका कॾहिं बि कंहिं बहादुर खे बर्दाश्त न कंदी आहे। असांजो ई मिसाल वठो, बेईमान, करप्ट, ज़ालिम, हर तरह जो लोफर इंसान ऐश सां ज़िंदगी गुज़ारे सघे थो, पर जेको हक़ जी ॻाल्हि करे तंहिंखे हर तरह जो तानो मिलंदो आहे या वरी गद्दारी जो लक़ब मिलंदो आहे, छो त बुज़दिल जे विच में बहादुर जो पैदा थियणु उन्हनि जी अना ते सवालिया निशान हूंदो आहे। मतलब तू सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण बजाए जेल थाणनि जा धिका खाऊं। अदा मूंखे ख़बर आहे त मुंहिंजूं ॻाल्हियूं अक्सर दोस्तनि खे ॾुखियूं लॻंदियूं आहिनि, पर मूंखे इन ॻाल्हि जो अफ़सोस नाहे, छो त मूंखे ख़बर आहे त हक़ीक़त हमेशा दिलि ते लॻंदी आहे। हिन मुख़्तसर ज़िंदगी में उहो ई कयो जेको किरदार खे ज़िंदा रखे। मरण जो त हिकु ॾींहुं तय आहे, ईअं न थिए जो क़बर बि मिटी खां बग़ैर हुजे। यादि रखो त किरदार जो सफ़र ज़िंदगी जे सफ़र खां बहितर हूंदो आहे। ज़िंदगी जो सफ़र त मौत ताईं आहे, पर किरदार जो सफ़र सदियनि ताईं हूंदो आहे। तव्हांजी सिफ़त तव्हांजे नाले सां न, बल्कि तव्हांजे किरदार मां ज़ाहिर थींदी आहे। छा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार हुआ? छा बशीर खान कुरैशी खे पंहिंजी औलाद सां मोहबत न हुई? साईं जीएम सैयद खे गद्दारी जा लक़ब माणण जो शौक़ु हो? ऐं सिर्फ़ इहे न, बल्कि अहिड़ा हज़ारे किरदार मौजूद आहिनि जिन पंहिंजी ज़ातियात विसारी पंहिंजे नसल जे करे पंहिंजो सभु कुझु कुर्बान कयो पंहिंजी क़ौम जे करे। ही त उहे किरदार आहिनि जेकी असांजी ज़िंदगी जा रूबरू अक्स आहिनि। पर दुनिया जी तारीख़ ते नज़र विझो त हर बाब ते अहिड़ो किरदार मिलंदो। छा उन्हनि खे सुकून वारी ज़िंदगी पसंदि कोन हुई, या उहे दिमाग़ी मरीज़ हुआ? उन्हनि जो घर तड़ कोन हो, या दुनिया में अकेला हुआ? फ्लोरेंस शहर तारीख़ी एतबार खां पंहिंजी आला हैसियत रखे थो, छो त उते वॾनि वॾनि शाइरनि, फनकारनि, अदीबनि ऐं फिलासफ़रनि जनम वरितो। दांते गिलेलो, लियोनार्डो डी, माइकल एंजिलो, रानिल मेकावली सभु उन्ही शहर जी मिट्टी मां पैदा थिया। गिलेलो जी रसदगाह, दांते जी विलादतगाह, माइकल एंजिलो जो घर अॼु बि उते इन करे महफ़ूज़ आहिनि छो त उन्हनि पंहिंजे किरदार सां पंहिंजी तारीख़ लिखी, हक़ ते हलिया ऐं सदियुनि जे सफ़र में पंहिंजे पाण खे ज़िंदा करे छॾियो। सियोनारोला खे फाही 1498 में ॾिनी वई, पर किरदार जी ख़ुशबू अॼु बि महसूस थिए थी। सुक़रात, ब्रोनो, टॉल्स्टॉय, तरगेफ, बाल्ज़ाक, वॉल्टेयर, रोसो, सर्बस्ट माहिम, हेनरिक एब्सन, हार्वर्ड फास्ट, यूरिपेडेस ऐं स्काइलेस जहिड़नि किरदारनि खे ज़िंदगी में कॾहिं बि सुख नसीब न थियो। मज़हबी फतवाऊं, तरह तरह जूं तोहमतूं लॻियूं, कॾहिं जड़ावतनी त कॾहिं नज़रबंदी जी आगोश में रहिया। आख़िर छो उन्हनि सुकून वारी ज़िंदगी क़बूल न कई? छो हक़ जी ख़ातिर पंहिंजी ज़िंदगियुनि खे अज़ाब बणाए छॾियो? छो पंहिंजी औलाद, पंहिंजी मिल्कियत, पंहिंजे घर खे कुर्बान करे छॾियो? कामयाबी जो उसूल आहे त पंहिंजे मौक़फ़ ते क़ाइमु रहो। भली ज़िंदगी में मंज़िल न मिले, पर ईंदड़ नसल खे रस्तो ज़रूर मिलंदो। पंहिंजे ज़मीर खां पुछो त छा उन्हनि ग़लति कयो हो? असांजी धरती असांखे मोहलत ॾिनी, किरदार जे रूप में हिकु राह ॾिनी। असांजी जहालत सम्झण खां आरी कयो, असांजी बुज़दिली असांखे लानत ॾिनी। पैसे जी धुर ॾिसी मज़लूम जी आह विसारी आहे, हवस खे तीली ॾेई लालच जी बाहि बारी आहे। घर खट ते वेही तब्दीली जा ख्वाब ॾिसण जहालत जी हिकु क़िस्म हूंदी आहे। ज़हन गुलाम हुजनि त जिस्म खे ज़ंजीर अजाई हूंदी आहे। यादि रखो त इनकलाब जी चिंगारी बि जिस्म जी गुलामी में उथंदी आहे, बाक़ी ज़हनी गुलामी में त गुलामी जी बि पूजा थींदी आहे।